दीवार चीन जे बारे में चयो वेंदो आहे त हिन वक़्त ताईं जेके बि तामीरात थियूं आहिनि उन्हनि में सभ खां वॾी तामीर दीवार चीन जी आहे। जंहिंजी ड्रेग 6400 किलोमीटर यानी 4000 मील आहे। ऐं हिन जी सभ खां हैरान कंदड़ ॻाल्हि उहा आहे त हिन जी तामीर में कंहिं बि क़िस्म जी मशीननि या औज़ारनि जो सहारो न वरितो वियो आहे, बल्कि ही सीधी तरह सां इंसानी हथनि जी मेहनत ऐं महारत जो नतीजो आहे। आख़िर हेॾी वॾी दीवार ठाहिण जो मक़सदु छा हो? चवंदा आहिनि दीवार चीन जी तामीर मिंग शाही ख़ानदान जे दौर में थी। ही शाही ख़ानदान 1368 ईस्वी खां वठी 1644 ईस्वीअ ताईं चीन जो हुक्मरान रहियो। सवाल इहो पैदा थिए थो त आख़िर हुननि इहा दीवार छो ठाराई? तारीख़ में इहो बि लिखियो वियो आहे त मंगोल क़ौम जे हमलावरनि खां बचण जे लाइ इहा दीवार ठाराई वई। पर ज़मानो गुज़रण सां गॾु जंगनि जा तौर तरीक़ा बि बदिलजी विया ऐं हाणे जंग घोड़नि या पैदल फ़ौज ज़रिए नाहे विड़ी वेंदी। हुन जे लाइ दीवार चीन जी हैसियत बि हाणे हमलावरनि जे तहफ़ुज़ जहिड़ी नाहे रही, पर हाणे हिन जी हैसियत हिकु अजूबे तौर आहे। हिन दीवार खे ॾिसण लाइ लखे माण्हू चीन जो सफ़र कंदा आहिनि। तारीख़ में इहो बि लिखियो वञे थो त ही दीवार हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां बि 200 साल अॻु में तामीर थियणु शुरू थी हुई। मिंग जी माना आहे रोशन। हुन दौर में चीन बेतहाशा तरक़ी ऐं ख़ुशहाली कई। इहो बि चयो वञे थो त हीअ दीवार 700 क़बल मसीह में ठाही वई। हिन जो मक़सदु शुमाल खां ईंदड़ मंगोल हमलावरनि खे रोकण जे लाइ हुयो। हिन दीवार खे तामीर थियण में कई सदियूं लॻियूं। शुरूअ में तक़रीबन हर सूबे पंहिंजी पंहिंजी दीवार ठाही। चीनी शहनशाह कंशी होंग 220 खां 206 क़बल मसीह जे दौरान हिन दीवारनि खे जोड़े ऐं वॾो कयो। हुन जी ठाहियल दीवार अॼु बि थोरी घणी बची आहे। दीवार जी मुरम्मत जो कमु हुन जी शुरूआत खां वठी 1700 ईस्वी ताईं जारी रहियो। अॼु जेका असां दीवार ॾिसंदा आहियूं उहा घणे हिसे मिंग शाही ख़ानदान 1400 ईस्वीअ में तामीर कराई। हिकु सर्वे मुताबिक़ मिंग ख़ानदान जी तामीर शुदा दीवार 8850 किलोमीटर, असल दीवार 6259 किलोमीटर। बहरहाल हीअ दीवार उन दौर में इंसान जी सची लगन ऐं अणथक मेहनत जो नतीजो आहे।